धरती टीवी पारां पंहिंजे नाज़रीन लाइ मेगा मज़ाहिया शो लाफ्टर हाउस शुरू कयो वियो आहे, जेको तमामु जल्द धरती टीवी जे स्क्रीन ते ॾिसी सघंदा। शो जो मेज़बान सोराब सुमरो आहे, जॾहिं त एग्जीक्यूटिव डायरेक्टर ताहिर आराई ऐं डायरेक्टर ज़हीर मीरजत आहे। लाफ्टर हाउस में मशहूर शाइर ऐं ॻाइणे मुमताज़ मोलाई शिरकत कई त मथस गुल निशावर कया विया। मेज़बान सोराब सुमरो, मज़ाहिया फनकार अलीगुल मला, रिमशा शहज़ादी ऐं फ़हीम मोगल उर्फ़ पखी अदाकारीअ जा जोहर ॾेखारे चार चंड लॻाए छॾिया। मज़ाहिया अदाकारनि मुख़्तलिफ़ किरदार अदा करे मुमताज़ मोलाई, वहीद अकड़ो ऐं वेठल माण्हुनि खे खिलाए खिलाए खेरो करे छॾियो। पाया बोस्की जा जोड़ा, पाया बोस्की जा जोड़ा, अॼु बि बोस्की जो जोड़ो पाया हुआ। मौला तो केरी इज्जत दे नी, अल्लाह से तो के खुश करे। साजी मुंजी ट्रिन मुझे चाचा जी तू जान छड़ाया बाबा तो के छाजी खुशी आ, तो के चाचन मामन जी पी जी सारी जान छड़ाया। मुमताज साहब जान छड़ाया के मां जान छड़ाई दो करे तुझे भी जान छड़ाई दो। केड़े छमा जान छड़ाई दो यार मुमताज साहब रा गाना बुझ करे सारी मैं पंज भरी हूं। किराया पैसा थे केर आयो ता अने अची वियो तकर में कलाम शुरू थी वियो। मां निर्घुटनाज निर्घुटनाज जी। निर्घुटनाज केर छा? मां निगत जी भी उस्ताद आहियां। उन जी भी उस्ताद आयो जी। अल्लाह जी मेहरबानी सां मां भी पहिरियों शाइर हुउमि। आशिक तबियत आयन दिल जो सख्त आया, मां हुसन जो पुजारी आहियां, हुसन परस्त आहियां। हिकिड़े हमरा चयसि वरी ॿुधाए, हिन वरी ॿुधायो साईं, वरी चयसि अञा ॿीहर वंस मोर, वरी टे चार दफ़ा ॿुधायसि। पोइ आख़िर चयसि भला या तो केॾो कलाम वणे थो छा? हुन चयसि न, जेसि ताईं कलाम सही न ॻाईंदे न छॾींदुमि। उन ई मौक़े ते मुमताज़ मोलाई ऐं वहीद अकड़े मेगा मज़ाहिया शो लाफ्टर हाउस शुरू करण ते धरती टीवी इंतज़ामिया जे क़दम जी वाखाण कई। पाण सां प्यार कयो, दुनिया तव्हां सां पाण ई प्यार कंदी। बिल्कुलु। ऐं मुमताज़ मोलाई साहिब जो इहो ई चवणु आहे त असांखे प्यार करण लाइ टाइम नथो मिले, माण्हू नफ़रत अलाए कीअं था कनि।